जय श्री झूलेलाल। जय हिंगलाज माता। तव्हां सभिनी मेंबरनि खे जंहिं बि ग्रुप में असां सिंधी मेंबर आहियूं उन सभिनी खे मां हथ जोड़े निमाणी वेनिती कंदुसि त ही मोबाइल जेको असांखे मिलियो आहे उहो तमामु सुठे कम जे लाइ आहे। इहो बि तव्हांखे सोचणु खपे। मां ॾिठो आहे त हर कोई हिन में व्हाट्सएप ग्रुप जेको ठहियलु आहे उन में छा थो करे भई हितां हुतां जेकी बि ॻाल्हि अचे थी उनखे ध्यान सां न ॾिसी करे सिर्फ़ु कॉपी पेस्ट करे फॉर्वड करे थो। त हीअ फॉर्वड जेको आहे सो इहो ग़लति आहे। हाणे कल्ह बि के हिन ग्रुप में कंहिंजे डेथ जो जेको फ़ोटो आधार कार्ड जे हिसाब सां मोकिलियो, उन ॻाल्हि खे तव्हां थोरो ध्यान सां ॾिसो। पर जंहिं बि इहे आधार कार्ड जो फ़ोटो मोकिलियो आहे उनजो नालो मोकिलियो आहे उन सिर्फ़ु बॉम्बे खां दिल्ली ताईं लिखियो आहे, पर छा उहो उनजे पुठियां उनजी एड्रेस या असां भई उनखे कीअं कॉन्टेक्ट करियूं इहो नथो लिखी सघे। पर कंहिं बि ध्यानु न ॾिनो। मां जाम ग्रुपनि में इहो ॾिठो, तॾहिं मूंखे लॻो त हे सभिनी खे ॿुधाइणु खपे त असां इहे आदत जेकी आहे असां बंदि करियूं। को बि मैसेज तव्हांखे अचे थो त उन जे बारे में थोरो ध्यान सां पढ़ो ऐं उनखां पोइ उनखे फॉर्वड करियो। जे अगरि डिटेल न आहे त सम्झी वञो भई हीउ फ्रॉड आहे। अॼुकल्ह पंहिंजो TRP वधाइण जे लाइ करे माण्हू इहे सभु कमु करे रहिया आहिनि। त महिरबानी करे ग्रुप में ध्यानु ॾियो। भले तव्हां सॼे ॾींहं जे जॻह ते अधु कलाकु ध्यानु ॾियो, पर थोरो ध्यानु ॾियो त मैसेज छा आयो आहे, उन मैसेज जो मतिलबु छा आहे, उनजो असांखे छा करणु खपे, इहो सोचे सम्झे करे ई अॻिते तव्हां ॿियनि ग्रुपनि में फॉर्वड करियो या ॿियनि पंहिंजे यारनि दोस्तनि खे फॉर्वड करियो। न त छा पियो थिए भई गुड मॉर्निंग जा मैसेज अचनि था, जय झूलेलाल वारो फ़ोटा सभिनी ग्रुपनि में वञनि था, सभिनी जा फ़ोटनि जे करे मोबाइल बि हैंग थियनि था। मतिलबु निचोड़ कुझु बि नथो निकिरे। त असांखे अॼु जेको इहे बघेल जो जेको प्रोग्राम थियो आहे, अमित बघेल जेको अॼु पाण हाज़िर थियो आहे, उनजो कारण आहे की असां हिकु थियासीं। त अहिड़े नमूने असांखे कमु करणु खपनि जो असां अखंड भारत सिंधी समाज जे नाले सां प्रख्यात थियूं। जय श्री झूलेलाल। जय हिंगलाज माता।